अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे हवेली ड्रामे जे बाबति ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं। हवेली ड्रामो नेक्स्ट एपिसोड जी बि अपडेट ॾींदासीं ऐं ॿी ख़ुशख़बरी आहे उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, इन नंढड़ी वीडियो में वॾी अपडेट तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। हवेली ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो बणिजी चुको आहे। जीअं जीअं कहाणी अॻिते वधे थी तीअं तीअं में ॾुख दर्द ज़ाहिर थियनि था ऐं जेका पब्लिक ऑडियंस आहे उन्हनि खे ॾाढो ई ड्रामो हाणे पसंदि अचणु शुरू थी चुको आहे। शुरूआत में थोरो थधो हुयो ड्रामो हवेली, लेकिन हाणे हिकु बहितरीनु मोड़ ते अची चुको आहे जेको हिन टाइम सभिनी ड्रामनि जे टक्कर ॾेई चुको आहे। दोस्तों, अचण वारे एपिसोड में शुमाइला जी जेका टेस्ट दवा हूंदी आहे, टेस्टूं हूंदियूं आहिनि, उहा नुकराणी अची ॾींदी पीर अमजद खे। उनखे ॿुधाईंदी त हू ॾाढी बीमार आहे, उनजी तबियत नासाज़ आहे। ॿी तरफ़ जेको आहे गौरी जो भाउ ऐं उनजो भाइटियो पाण में गुफ़्तगू कंदा आहिनि हीर जी शादी ते, लेकिन हू छोकिरो मना करे छॾींदो आहे त मां हीर सां शादी कान कंदुसि। उनजो पीउ चवंदो आहे छो, मां ज़िम्मेदार आहियां, इहो मुंहिंजो कमु आहे, मां उनजो पीउ बि आहियां, उनजो मां मामो बि आहियां, मां शादी कराईंदुसि। हू चवंदो आहे हाणे मां शादी कान कंदुसि। छोकिरो मना करे छॾींदो आहे। हू परेशान थी वेंदो आहे, तोखे हीअ शादी करणी पवंदी, तूं छो न शादी कंदे। हू चवंदो पीर अमजद जेको आहे पंहिंजे हक़नि खे हक़ नथो ॾिए, त पोइ घणो कुझु मतिलबु हिकु ज़ाहिर थींदो आहे, पर छोकिरो फिरी वेंदो आहे पंहिंजी ज़बान खां, पंहिंजी ॻाल्हि खां। दोस्तों, चोथों स्पेल भी शूट थियण वारो आहे तमामु जल्द।